लीडरशिप उहा सलाहियत आहे जेका ख्वाबनि खे हक़ीक़त में तब्दील कंदी आहे। अस्सलामु अलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स, हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म जेको इल्मु, हौसले ऐं कामयाबियुनि जे सचनि कहाणियुनि खे अवां ताईं पहुचाईंदो आहे। अॼु असां सां गॾु निहायत ई क़ाबिल एतिराम शख़्सियत सर डॉक्टर सईद अहमद अबरू साहब जन मौजूद आहिनि, जेके हिन वक़्तु सखर आईबी यूनिवर्सिटी जे अंदरि डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग जे अंदरि एसोसिएट प्रोफेसर ऐं हिन सां गॾोगॾु क्वालिटी एनहांसमेंट सेल यानी QEC जे डायरेक्टर तौरु पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। सर जन जो तालीमी सफ़र क़ौमी ऐं बैन अक़वामी सतह ताईं आहे, जीअं चाइना ऐं कोरिया जे मशहूरु यूनिवर्सिटियुनि में सर्जन पाण तालीम हासिल करे चुका आहिनि। अचो त अॼु असीं सर्जन जे तालीमी सफ़र ऐं उन्हनि जे पेशा वाराना कामयाबियुनि जे बारे में गुफ़्तगू कयूं त जीअं तव्हां ऐं असांखे पंहिंजो मुस्तक़बिल जूं राहूं मुतयन करण में मदद मिली सघे। अचो त हिन सभु आमोज़ गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था ऐं ॾिसूं त कीअं हिकु ॻोठ खां काफ़ी सारनि मुल्कनि जो सफ़र सर्जन तय कयो आहे। सो अचो त अॼु जी हिन गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू सो मच सर, तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु असां सां शेयर कयो ऐं असांजे प्लेटफॉर्म खे पंहिंजो कीमती वक़्तु ॾिनो। महिरबानी सुनहरा, आई एम वेरी ग्रेटफुल सिंधी थॉट्स जो उन समूरे सत जो तव्हांजो महिरबानी, तव्हां अॼु कई करे आया ऐं कंहिं हिकिड़े निहायत ई मुखिया जेको मौज़ू आहिनि अॼुकल्ह जे नौजवाननि जे ज़हननि में कुझु सवालात आहिनि, इनशाला कोशिशि कबी त उन्हनि टॉपिक्स ते ॻाल्हाइजे त जीअं उनजे ज़हननि में उहे जेके सवाल आहिनि उन्हनि जो जवाबु ॾेई सघिजे ऐं सर उन्हनि खे राहूं खे मुतयन करण में मदद मिले। इंशाल्लाह। सर असांजो तव्हां खां सभ खां पहिरियों सवाल इहो आहे त तव्हां पंहिंजी एजुकेशनल जर्नी असां सां शेयर कंदा ऐं तव्हां प्रोफेशनली किथे किथे सर्व करे चुका आहियो। जी थैंक यू सुनहरा, थैंक यू। मां बेसिकली ख़ैरपुर मीरस जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे कोलाब जीअल, जी असां हुते पैदा थियासीं ऐं वेरी अर्ली एजिस में असां ख़ैरपुर मीरस में असां जेको माइग्रेट करे आयासीं। मुंहिंजी सॼी तालीम ख़ैरपुर मीरस जी आहे। हुते पब्लिक गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हुयो, हुते पढ़ियासीं जे ताईं। नाज़ा स्कूल जेको 1898 में टालपुर डायनेस्टी जे टाइम में ठहियो ऐं तमामु घणियूं कदावर शख़्सियतूं हुतां तालीम याफ़्ता थी चुकियूं आहिनि। गवर्नमेंट नाज़ पायलट हाई स्कूल 9th ऐं 10th मां हुतां कई ऐं गवर्नमेंट सुपीरियर साइंस कॉलेज जेकी ख़ैरपुर जी मशहूरु कॉलेज आहे हुतां मां पहिरीं इंजीनियरिंग में कई ऐं महराण यूनिवर्सिटी में मां 2002 में इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग में जेको आहे एडमिशन वरिती ऐं 2005 में पेपर ॾेई करे 6 में असां पास आउट थियासीं। उन खां पोइ मां मुख़्तलिफ़ प्रोसेस इंडस्ट्री में बि जॉब कई, मिनिस्ट्री ऑफ डिफेंस में बि जॉब कई ऐं OGDCL में बि रहियासीं ऐं मिनिस्ट्री ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी में बि कुझु अर्सो रहियो। उन खां पोइ वरी जेको मां वरी प्रोसेस इंडस्ट्री कई, उन खां वरी जेको आहे 2010 में 9th-10 में वरी जेको महरान यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। उन खां पोइ एरेस्मस ते मां मास्टर्स ऑफ इंजीनियरिंग करण वियुसि यूनिवर्सिटी ऑफ ज़ैग्रेब अंडर एरेस्मस मुंडस स्कॉलरशिप प्रोग्राम्स, जेको तमामु हिकिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे यूरोपियन यूनियन जो। उन खां मां 2011 में उतो डिग्री वठी करे इसरा यूनिवर्सिटी में आयासीं ऐं उते मां लेक्चरर थियुसि हैदराबाद में ऐं वरी दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जॉइन कई कुझु अरसे लाइ। उन खां पोइ मां सखर आईबी में अची वियसि, असिस्टेंट प्रोफेसर जॉइन कयो ऐं PhD मां 2014 में वियुसि चाइना, यूनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक साइंस एंड टेक्नोलॉजी। चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप ॾींदी आहे। ॿियो यूनिवर्सिटी जो असांजो पंहिंजो फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम हुयो, उन बेसिस ते मां उन यूनिवर्सिटी मां PhD कई 2017 में इलेक्ट्रॉनिक साइंस एंड टेक्नोलॉजी में। मुंहिंजो एरियाज़ जेके सेंसर्स आहिनि, वियरेबल इलेक्ट्रॉनिक्स आहे, फ्लैक्सिबल इलेक्ट्रॉनिक्स चऊं था। ऐं 2022 में मां सिंगटुंग वॉन यूनिवर्सिटी साउथ कोरिया में पोस्ट डॉक्टरेट स्टडीज़ लाइ मां वियुसि, हुते रिसर्च प्रोफेसर जी जॉब कई ऐं 2023 में वापसि अची वियासीं। मां अॼुकल्ह सखर IBM में एसोसिएट प्रोफेसर आहे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट में ऐं उन सां गॾोगॾु मूंखे एडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे डायरेक्टर क्वालिटी एनहांसमेंट सेल जी सखर IBM जी। तमामु ज़बरदस्त सर, तव्हांजी जर्नी काफ़ी इंटरेस्टिंग रही आहे। थैंक यू सो मच सर नेक्स्ट असांजो जेको क्वेश्चन आहे उहो तमामु प्रैक्टिकल आहे त असांजे इर्द गिर्द हर जेको नौजवान आहे या हर जेको स्टूडेंट आहे शागिर्द, उहे सभई जेके आहिनि असां मतिलबु ॿाहिरि मुल्क वञी करे अब्रॉड स्टडी करण लाइ वञणु चाहियूं था ऐं उन खां अलावा न ई सिर्फ़ु उते वञणु चाहियूं था पर उते हिकु सक्सेसफुल लाइफ मतिलबु एज़ अ स्टूडेंट सक्सेसफुल लाइफ ज़िंदगी मतिलबु उते गुज़ारणु चाहियूं था, त उन जे लाइ तव्हांजे हिसाब सां हिकु रोड मैप जेको हूंदो आहे त उहो कहिड़ो थी सघे थो? तमामु हिकिड़ो मुखिया सवाल आहे, तमामु बहितरीनु सवाल आहे। छो त अॼुकल्ह हर नौजवान चाहे थो त मां हिकिड़ी बहितरीनु क्वालिटी ज़िंदगी गुज़ारियां ऐं ॿाहिरि मुल्क में वञा पंहिंजी तालीम हासिल करण या जॉब जे हवाले सां। जेके ॿाहिरि मुल्क जूं रिक्वायरमेंट्स आहिनि या यूनिवर्सिटीज़ जी मां जेको चवंदुसि रिक्वायरमेंट जेकी आहे
उहा हिकिड़ी अहिड़ी रिक्वायरमेंट आहे जेकी असांखे फुलफिल करणु खपे हर स्टूडेंट खे। जी हुनजो बेसिक आहे एजुकेशन में जेकॾहिं असां पंहिंजो स्कोर सभ खां पहिरियां जेको तव्हां पढ़ो था पिया उहे स्किल लाज़िमी अचणु खपे। उहे जेके बेसिक थीरीज़ ऐं जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उहे तव्हांखे लाज़िमी अचणु खपनि ऐं तव्हांखे एरिया क्लियर हुजणु खपे त तव्हांखे वञिणो काॾे आहे। छो त जॾहिं बि ॿार अप्लाई कंदा आहिनि ॿाहिरि यूनिवर्सिटियुनि में त पोइ हिकिड़ी ईमेल जो थ्रू हिकिड़ो बम्बार्डमेंट करणु शुरू करे छॾींदा आहिनि प्रोफेसर्स खे ऐं हुन खां ख़बर न हूंदी आहे त असां काॾे वञूं, कहिड़ी डिपार्टमेंट में असांखे एडमिशन वठणु खपे। सभ खां पहिरियों एरिया क्लियर हुजणु खपे, गॾोगॾु हुनजी बेसिक जेको आहे न जेकी एजुकेशन जंहिंमें हुननि हासिलु कई आहे ऐं PhD या मास्टर्स करणु वञनि था उन एरिया में हू एक्सपर्ट हुजणु खपनि, कम से कम बेसिक क्लियर हुजणु। पोइ रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि मुख़्तलिफ़, किथे IELTS बि आहे जेको हुनजे इंग्लिश जो टेस्ट थींदो आहे या GRE थींदी आहे या कुझु प्रोफेसर डायरेक्टली कॉन्टेक्ट कंदा आहिनि, तव्हां हुन सां कॉन्टेक्ट करे तव्हां प्रोफेसर जी लैब जॉइन करे सघो था। सो इन हवाले सां सभ खां पहिरियां ॿार खे जेको करणु खपे जेको मूंखे आहे उहो त पंहिंजी एजुकेशन जेके बेसिक आहिनि उन में क्लियर जेको हुनखे कॉन्सेप्ट्स हुजणु खपनि, बेसिक फाउंडेशन हुजणु खपे ऐं स्किल लाज़िम अचणु खपे। कंप्यूटिंग स्किल्स अॼु जे दौर में तमामु वरी इम्पोर्टेंट आहिनि त हर ॿार जेको एजुकेशन यूनिवर्सिटी मां हासिलु थो करे उनखे जेको आहे न कंप्यूटिंग सां गॾु हिकिड़ो प्रोग्रामिंग स्किल्स लाज़िमी अचणु खपे। अॼु त ChatGPT आसानु करे छॾियो आहे कमु ऐं जेको आहे प्रोग्रामिंग हाणे कोड लिखणु कोई इशू कान्हे को, पर उनखे मटीरियलाइज़ करणु उनखे अप्लाई करणु उहो हिकिड़ो प्रॉब्लम आहे या उहा स्किल करणु खपे। अचे काफ़ी जेको आहे हींअर कोर्सेरा या मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि यूनिवर्सिटीज़ जेके प्रोवाइड थियूं कनि त ॿार पंहिंजी स्किल इनहांस करे सघे थो। उहे स्किल करे पोइ हू कॉन्टेक्ट करे प्रोफेसर सां ऐं मूंखे 100% श्योर आहे त उहे ॿार जॾहिं स्किल अची वेंदा ऐं उन खां पोइ जॾहिं कॉन्टेक्ट कंदा प्रोफेसर सां या IELTS ॾियनि था पिया त दुनिया जी यूनिवर्सिटीज़ में एडमिशन वठी सघनि था ऐं सुठी तालीम हासिलु करे सघनि था। सही। ऐं सर जेको कोड वग़ैरह आहे, कोडिंग सिस्टम आहे, असांखे प्रोग्रामिंग अचे, कोड वग़ैरह अचे त उहो छा सिर्फ़ु इंजीनियरिंग जी डिग्रीज़ लाइ अगरि असां अप्लाई करणु वञूं था उन लाइ ज़रूरी आहे या का अहिड़ी डिग्री जंहिंमें इन्हनि जो कोई मतिलबु कंसर्न न आहे उन में बि असांखे इहो अचणु? जी तमामु बहितरीनु सवालु आहे। प्रोग्रामिंग हर फील्ड जे लाइ इम्पोर्टेंट आहे, सही। चाहे उहो उनजो बैकग्राउंड नेचुरल साइंस सां हुजे या सोशल साइंस सां बि हुजे या कहिड़ी बि फील्ड हुजे उन में प्रोग्रामिंग जेको आहे न फंडामेंटल जेको आहे न लाज़िमी अचणु खपे। प्रोग्रामिंग जे पोयां जेको मैथमेटिक्स रियाज़ी जेकी पढ़ंदा आहियूं उहा बि थियल आहे। सो कुझु उलूम आहिनि जंहिंमें जेकॾहिं ॿार भड़ हासिलु करे थो उन में जंहिंमें रियाज़ी आहे, जंहिंमें फिज़िक्स आहे, फिज़िक्स सॼी रियाज़ी ते बेसिक बुनियाद ते रखे त रियाज़ी जेकॾहिं क्लियर आहे, मैथमेटिक्स जा कॉन्सेप्ट्स क्लियर आहिनि त कोडिंग को इशू कान्हे को, सॼी कोडिंग लॉजिक आहे। ऐं अॼुकल्ह ChatGPT अची वई आहे त कोडिंग बेसिकली को एॾो वॾो इशू न रहियो आहे। जब तव्हांखे प्रोग्राम्स ऑलरेडी मिलनि था पिया, तव्हांखे अप्लाई करण जो जेको आहे उहे एक्सपर्ट उहे स्किल्स अचणु खपनि। त हर फील्ड में अॼुकल्ह जे जेको आहे लाज़िमी आहे त कंप्यूटिंग स्किल अचणु खपे ऐं इहा कोडिंग ऐं उनखे इंटरप्रेट करणु अचणु खपे कोडिंग खे त इन जो मक़सदु छा आहे। सही। सर जो तव्हांजे हिसाब सां त अगरि कोई जेको स्टूडेंट आहे हुनजो बेसिक रिक्वायरमेंट्स हिकु त हुननि जी बेसिक जेका नॉलेज आहे उहा क्लियर हुजे ऐं ॿियो हुन वटि ICT स्किल्स हुजणु घुरिजनि, इहे लाज़मी आहे, पोइ चाहे उहो कहिड़े बि डिपार्टमेंट में अप्लाई करे वञे। जी बिल्कुलु सही सही। अच्छा सही सर। ऐं इन खां अलावा फाइनेंशियल स्टेबिलिटी मतिलबु हिकिड़ो ॿारु फाइनेंशियल केतिरो स्टेबल हुजे त उहो ॿाहिरि वञी सघे थो या उहो कॉन्टेक्ट वग़ैरह यूनिवर्सिटी सां कीअं करे? जीअं कुझु यूनिवर्सिटीज़ आहिनि जेके IELTS रिक्वायर कंदियूं आहिनि त IELTS ॿार ॾे केस उन खां बाद ई हुननि जी एडमिशन थींदी आहे ऐं कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके IELTS जी केस रिक्वायर न कंदियूं आहिनि त उन जे बारे में तव्हां छा चवंदा सर? जी सुनहरा, मुंहिंजी नज़र में अॼुकल्ह फाइनेंशियल जेको कंस्ट्रेंट्स कान आहिनि के, माना हुनजो वॾो को इशू आहे कान फाइनेंस जो। दुनिया में अहिड़ा प्लेटफॉर्म्स आहिनि जिनमें तव्हां फ्रीली एजुकेशन हासिलु करे सघो था, जीअं खान अकेडमी आहे, जीअं कोर्सेरा ते कोर्सिस पिया आहिनि, सबक.com आहे। असांजा ॿार जेको आहे फिज़िक्स केमिस्ट्री ऐं मैथमेटिक्स जी जेको आहे ट्यूशन्स ऐं कोचिंग अकेडमीज़ जॉइन था ऑनलाइन, माना उन लाइ पैसा था भरनि। जॾहिं त सबक.com ते तव्हांजा फ्री कोर्सिस पिया आहिनि, खान अकेडमी ते फ्री कोर्सिस पिया आहिनि। जेकॾहिं असां कॉलेज लेवल खां अचूं त तमामु फ्री हिकिड़ो मटीरियल पियो आहे जंहिंमां लाभ हासिलु करे सघे थो विदाउट एनी फाइनेंशियल। ॿार सभ खां पहिरियां जेको पंहिंजा 4 साल ज़िंदगी जा ॾाढा इंपॉर्टेंट आहिनि हिकिड़े ॿार जे लाइ, हिकु 9th 10th ऐं फर्स्ट ईयर ऐं इंटर। जेकॾहिं स्कूलिंग ऐं कॉलेज जी जेकॾहिं फाउंडेशन खे इमारत जी मज़बूत आहे त उहा इमारत जेकॾहिं तव्हां एलिवेशन जो 20 मंज़िला बि हुजे त उहा सुठे नमूने सां हली सघे थी।
त ॿार जी करियर में सभ खां वधीक जेको इम्पोर्टेंस आहे उहो 4 साल में त जेकॾहिं हिन में 4 साल में जेकॾहिं फाउंडेशन उहो स्ट्रॉन्ग थो करे त यूनिवर्सिटी जी 4 साल जी डिग्री ऐं उन खां पोइ मास्टर्स डिग्री या PhD जो सफ़र को मसइलो न आहे। इन खां अलावा जीअं इनखे मां अॻिते वधायां त फाइनेंशियल स्टेबिलिटी जेकॾहिं दुनिया में अहिड़ा स्कॉलरशिप्स आहिनि जंहिंमें तव्हां जेको आहे न उते एडमिशन वठी करे तव्हां पंहिंजे घर वारनि खे बि जेको फाइनेंस करे सघो था, उनजी स्पॉन्सरशिप करे सघो था। त उन में मक़सदु इहो आहे त महिनत त तव्हां उते पहुचो कीअं ऐं पहुचंदो तॾहिं जॾहिं तव्हांजी फाउंडेशन स्ट्रॉन्ग हुजे ऐं स्कॉलरशिप एतिरियूं अवेलेबल आहिनि जेके इंसान ॻणे में नथो सघे त केतिरी स्कॉलरशिप में माण्हू जेको एडमिशन वठी सघे थो मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में। आयल्स जे हवाले सां जीअं तव्हां पुछो त कुझु यूनिवर्सिटीज़ में लैंग्वेज टेस्ट लाज़मी हूंदी आहे, ख़ासि करे साउथ कोरिया में कुझु यूनिवर्सिटीज़ आहिनि ऑलमोस्ट जिते माना आयल्स जी ज़रूरत आहे ऐं यूरोप में कुझु यूनिवर्सिटीज़ आहिनि जंहिंमें आयल्स जी ज़रूरत आहे। काफ़ी यूनिवर्सिटीज़ कोरिया में बि आहिनि ऐं चाइना में ऐं इटली में माना यूरोप जी सभिनी कंट्रीज़ में जिते आयल्स जी ज़रूरत एतिरी बि न आहे। सो स्कैंडिनेवियन कंट्रीज़ में माण्हू वञे या इटली में वञे, अॼुकल्ह चाइना खां पोइ इटली में तमामु घणियूं स्कॉलरशिप्स आहिनि ऐं साउथ कोरिया में जेको मुंहिंजो पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे आयल्स उते लाज़िम हुजणु खपे, उन खां पोइ डिग्री हासिलु करे सघे थो ऐं उन खां अलावा उहा स्पॉन्सरशिप जेको आहे न हिते जेको उनखे स्कॉलरशिप मिले थी पई पंहिंजे पेरेंट्स खे ऐं पंहिंजे घर वारनि खे जेको फाइनेंस बि करे सघे थो, उनजो हिकिड़ो करियर डेवलप बि थी सघे थो ऐं प्लस फाइनेंशियली जेके कंस्ट्रेंट्स या प्रॉब्लम अचनि था उन ते बि माण्हू ओवरकम करे सघे। जी सर, बेसिक्स तमामु ज़रूरी आहिनि हिकिड़े स्टूडेंट जे लाइ जीअं 9th 10th फर्स्ट ईयर इंटर तव्हां चयो, पर असांजो इहो वॾो में वॾो अलमियो आहे त असां इन्हनि ई चइनि सालनि खे बाक़ाइदा इग्नोर करे ऐं डायरेक्ट हिकु बहितर यूनिवर्सिटी में एडमिशन वठणु चाहींदा आहियूं ऐं हुनजो नतीजो इहो निकिरंदो आहे त उते हली असां इलाही घणो सफ़र कंदा आहियूं ऐं उते असांजो जेको सर्वाइवल हूंदो आहे उहो मुश्किल थी वेंदो आहे। त हिनजो जेको मतिलबु बेस हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त असांजो जेको बेसिक्स आहिनि उहे क्लियर न आहिनि हूंदियूं। जी जी सही था चओ। उन में सभ खां वधीक जेको आहे इन्फ्लुएंस इहो आहे त पेरेंट्स जो बि आहे छो त पेरेंट्स बि छा कंदा आहिनि त माना पंहिंजी काउंसलिंग थोपींदा आहिनि पंहिंजे ॿारनि जे मथां त तव्हांखे इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे, लाज़मी थियणो आहे ऐं उहो वीचारा पेरेंट्स इहे वीचारो ई चवंदुसि त कॾहिं कॾहिं ॿारनि जे तव्हां यरगलमाल बि थींदा आहिनि ऐं अकेडमीज़ जॉइन कराईंदा आहिनि ॿारनि खे, पुछंदा ईंदा आहिनि त तव्हां छा था पढ़ो। सो जेकॾहिं पेरेंट्स बि जेको काउंसलिंग कनि पंहिंजी बि कराइनि त अॼु जे दौर में मुंहिंजे ॿार जे लाइ कहिड़ी तालीम बहितर आहे, जो पेरेंट्स जो ॼाणण बि इम्पोर्टेंट आहे गॾोगॾु स्टूडेंट जे। सो स्टूडेंट खे खपे त 4 साल तमामु हिकिड़ी बहितरीनु वॾी महिनत सां पढ़नि, जाकोड़ सां पढ़नि, इहा हिकिड़ी उन में हिकिड़ी स्ट्रेंथ बि हूंदी आहे, फितरतन ताक़त बि हूंदी आहे ॿार में त उहे शयुनि खे क़बूल बि करे सघे थो ऐं शयुनि ते ध्यानु बि ॾेई सघे थो। सो जेकॾहिं 4 साल सही नमूने सां फोकस करे थो पियो ॿार त पोइ मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे पोइ लाइफ टाइम हू इंजॉय करे ऐं सॼी जेको आहे हुन मां लाभ हासिलु करे सघे थो ऐं पंहिंजा जेके बि एम्बिशन्स अथसि उन अचीव करे सघे। भई सर, अक्सर असां ॾिठो आहे त जेके काफ़ी सारा ॿार आहिनि, 100 लखनि जी तइदाद में ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके असांजी डिग्रीज़ यूनिवर्सिटीज़ मां खणी वेंदा आहिनि ऐं उन खां बाद में जॾहिं हू प्रैक्टिकल लाइफ में स्टेप रखंदा आहिनि, क़दम रखंदा आहिनि त हुननि वटि उहे जेके डिग्रीज़ हूंदियूं आहिनि उहे कंहिं बि कम जो न बचंदियूं आहिनि ऐं उहे नए सिर सां मतिलबु सॼी महिनत कंदा आहिनि त जीअं पंहिंजी प्रैक्टिकल लाइफ खे वधि खां वधि बहितर कयो वञे। त सर, प्रैक्टिकल लाइफ वर्सिस डिग्री इन जे बारे में तव्हां मतिलबु छा चवंदव त प्रैक्टिकल लाइफ खे कीअं कनेक्ट कजे, कीअं लिंक कजे पंहिंजी डिग्री सां? जी, हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट सुवालु आहे इहो ॿितरफ़ो सुवालु आहे। हिकु त जितां ॿार पाण पढ़े थो पियो, हिकु पाण पढ़े थो पियो जेको पढ़ायो थो वञेसि, छो त इन ॿिन्ही जो लिंक हुजणु लाज़मी आहे। माना उहे इदारा या यूनिवर्सिटियूं या कॉलेजूं या स्कूल करिकुलम जेको आहे उहो 80 जे ॾहाके जो ऐं 70 जे ॾहाके जो पढ़ायो थो वञे असांजे स्कूल्स में, कॉलेजिस में ऐं साॻियो ई यूनिवर्सिटीज़ में थो पढ़ायो वञे। जेसीं ताईं असां हिनखे मार्केट सां असां लिंक न कंदासीं तेसीं ताईं असां जेको ग्रेजुएट पैदा था कयूं या जो ॿार जेको असां मोकिलियूं था पिया मैदान में त उहो उन में उहा स्किल ट्रांसफर नथी थिए। तंहिंखां बहितर इहो आहे त असां पंहिंजे करिकुलम खे रिवाइज़ कयूं ऐं उन सां गॾोगॾु उहे जेके नयूं पेडागोजीस स्किल्स आहिनि, उहे जेके ब्लूम्स टैक्सोनॉमी जूं जेके स्किल्स आहिनि उहे ॿार में इनकलकेट करायूं त इहो ॿार सिखी वठे त पोइ मार्केट में जॾहिं वेंदो त मार्केट जी नीड बि पूरी थी वेंदी ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे करिकुलम सां गॾोगॾु इदारो पंहिंजी क्वालिटी एजुकेशन खे बि वधाए सघे थो ऐं लिंक बि थी सघंदी, पोइ डिग्री असांजी प्रैक्टिकल लाइफ सां लिंक थी वेंदी। जी हा, बिल्कुलु। छो प्रैक्टिकल लाइफ में असां ईअं आहे
त जेको कंपनी जेको रिक्वायर थी करे त ॿार में कम्युनिकेशन स्किल हुजणु खपनि ऐं जॾहिं त असां कम्युनिकेशन स्किल जॾहिं कम्युनिकेशन पढ़ाई थी वञे यूनिवर्सिटी में या स्कूल्स में उहो हार्शली थी पढ़ाई वञे सॉफ्ट स्किल्स ॿुधाए नथा वञे त तव्हांखे ॻाल्हाइण कीअं अचे तव्हांखे जेको आहे पंहिंजो पाण खे प्रेज़ेंटेबल कीअं करणु खपे सो ॿार खे असां जेकॾहिं प्रेज़ेंटेशन जा 5 मार्कूं रखंदा बि आहियूं उन में इहो बि ॿुधाईंदा आहियूं ॿार खे त ॿार जी जेस्चर चेक कयूं असां कंटेंट में पूरा हूंदा आहियूं त कंटेंट बेसिकली प्रेज़ेंटेशन कंटेंट सां गॾोगॾु ज़्यादातर मुंहिंजी नज़र में उन प्रेज़ेंटेशन आहे प्रेज़ेंटेबल कीअं ॿार आई टू आई कॉन्टेक्ट अथसि न अथसि बॉडी लैंग्वेज जी हा सो इहे हुजणु खपनि छो त इंटरव्यू में या जेकॾहिं को सेल्समैन थियणो आहे त या को मार्केटिंग एक्सपर्ट थियणो आहे BBA मार्केटिंग थिए थी पई PhD मां मार्केटिंग में था करे अचनि जेकॾहिं उहे उन में स्किल्स ई ट्रांसफॉर्म नथियूं थियनि ऐं थियोरिटिकल शयूं थो खणी वञे ऑफकोर्स माना इट्स नॉट गोइंग टू वर्क त इन करे असांखे करिकुलम खां गॾोगॾु ऐं हिकिड़ो इहे जेकी स्किल्स आहिनि उन ते ध्यानु ॾियणु खपे ऐं असांखे करिकुलम रिवाइज़ करणु खपे जी सर असांजो नेक्स्ट क्वेश्चन इहो आहे त तव्हां पंहिंजी PhD डिग्री करण जे लाइ चाइना खे छो सिलेक्ट कयो जी सुनिल मुंहिंजी जेकी मास्टर्स आहे उहा यूरोपियन यूनियन जे कंट्री जो मुल्क आहे क्रोएशिया जी सर उतां थियल आहे एरेस्मस में चाइना छो त ॾिठो वञे चाइना बेसिकली उन लाइ सिलेक्ट कयो त हिकु त एडमिशन असां मूंखे वठणी PhD जे लाइ ऐं अवेलेबल ऑप्शन साम्हूं मुंहिंजे चाइना बि हुयो ऐं चाइना में 3 क़िस्म जूं लेबोरेटरीज़ आहिनि हिकिड़ी की लेबोरेटरी आहे स्टेट की लेबोरेटरीज़ आहे ॿियो नेशनल लेबोरेटरीज़ आहिनि ऐं लेबोरेटरीज़ मां मुराद आम लेबोरेटरी में जेकी केमिस्ट्री फिज़िक्स जी असांजी यूनिवर्सिटी ऐं कॉलेजिस में हूंदी आहे स्टेट ऑफ आर्ट लेबोरेटरीज़ आहिनि सो हर यूनिवर्सिटी वटि उहे स्टेट ऑफ आर्ट लेबोरेटरीज़ आहिनि तंहिंजे करे मां यूनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक साइंस एंड टेक्नोलॉजी चाइना मां PhD कई छो त मुंहिंजो एरिया माइक्रो इलेक्ट्रॉनिक्स ऐं इंटीग्रेटेड डिवाइसिस ते हुयो त मूंखे बहितर लॻो ऐं मां उन UESTC मां 3 सालनि जे अंदरि मां उतां PhD करे आयुसि सही सर हे तव्हांजो मेजर प्रोजेक्ट जेको हुयो PhD जे दौरान उहो उन जे बारे में तव्हां ॿुधायो तव्हांजो मेजर प्रोजेक्ट कहिड़ो हुयो तव्हां हुन ते कीअं कमु कयो या तव्हांजो एक्सपीरियंस हुन में कीअं रहियो जी सुनिल मुंहिंजो जेको रिसर्च जेको डायरेक्शन आहे उहो नैनो टेक्नोलॉजी आहे दुनिया में 4 उलूम अहिड़ा आहिनि जंहिंमें तमामु घणो कमु पियो थिए उन में सभ खां पहिरियां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे जंहिंमें असां ChatGPT ऐं AI ऐं साइबर सिक्योरिटी डीप लर्निंग इहे कॉन्सेप्ट्स अचनि सेकेंड नंबर आहे बायोमेडिकल इंजीनियरिंग जंहिंमें दुनिया में सभ खां वधीक रिसर्च पई थिए थर्ड जेको आहे उहो आहे अल्टरनेटिव एनर्जीज़ दुनिया में फॉसिल फ्यूल्स ख़तमु पिया थियनि त अल्टरनेट कहिड़ा रिसोर्सिस आहिनि या जंहिंजे थ्रू असां जेको आहे न एनर्जी खे हार्वेस्ट करे सघूं था नंबर 4 जेको उहो नैनो टेक्नोलॉजी आहे नैनो मीन्स 10⁻⁹ सो रिचर्ड फाइनमैन फिजिस्ट हुयो उन चयो देयर इज़ अ प्लेंटी ऑफ द रूम एट द बॉटम 1959 में जॾहिं नोबेल जेको आहे ख़िताब करे पियो 1959 में हिनखे नोबेल प्राइज़ बि ॾिनो हुयो त हू चयो त माना प्लेंटी ऑफ रूम्स आहिनि एट द बॉटम माना इट्स वेरी नैरो उन जे अंदरि बि तमामु घणा रूम्स आहिनि जेके एक्सप्लोर करणु खपे पोइ दुनिया हुनखे नैनो टेक्नोलॉजी जो नालो ॾिनो सो मुंहिंजो एरिया जेको आहे फ्लैक्सिबल सेंसर्स ते आहे वीरेबल सेंसर्स ते आहे जिते मां हुन में आर्टिकल छापिया ऐं रिसर्च तहक़ीक़ कई ऐं जेको आहे एनर्जी हार्वेस्टिंग ते मुंहिंजो कुझु कमु आहे असां पंहिंजो सराउंडिंग मां क्लीन एनर्जी कीअं असां प्रोड्यूस करे सघूं था सो ट्राइबो इलेक्ट्रिक नैनो जनरेटर्स ते मुंहिंजो कमु आहे इहे टेक्निकल आहिनि इलेक्ट्रॉनिक्स जे हवाले सां ऐं जेको एरिया में जेको आहे तमामु दुनिया में कमु पियो थिए मुंहिंजो ॾाढो बहितरीनु सफ़र रहियो तहक़ीक़ी मकाला मां छपिया जेके दुनिया जे बहितरीनु जनरल में छपिजी चुका आहिनि ऐं हिन मां जेको आहे असां मुंहिंजो हिते बि जेको आहे सखर IB यूनिवर्सिटी में जेको रिसर्च कमु आहे उहो बि सेंसस ते बि आहे ताज़ो ई मां सिंध रिसर्च सपोर्ट प्रोग्राम सिंध HEC जे थ्रू मां कमु करे रहियो आहियां सेंसस ते त पेरिशेबल फूड असां कीअं फूड लाइफ शेल्फ लाइफ वधाए करे सघिजे थी सो मुंहिंजो हुन सेंसस ते बि जी जी बिल्कुलु छो त टीचर जी जेकी ज़िम्मेदारी मां इहा बि आहे त टीचिंग सां गॾोगॾु तहक़ीक़ी जेको अमल खे जारी रखे न त सिर्फ़ु टीचिंग ऐं उहा बि तव्हां हिकु कोर्स पढ़ायो 2 कोर्स पढ़ायो जेसीं ताईं तकलीक़ी सलाहियतूं असां न वधाईंदासीं जेसीं ताईं असां कॉन्ट्रीब्यूट नथा करे सघूं ऐं कम्यूनिटी खे असां ट्रांसफॉर्म नथा करे सघूं सो कम्यूनिटी बेस्ड जेके प्रॉब्लम्स आहिनि असांखे खपे त उहे तहक़ीक़ उन्हनि ते कयूं त उन मां कम्यूनिटी बि जेको आहे न पंहिंजो फ़ाइदो वठी सघे ऐं उनजी ज़िंदगी खे ईज़ कराए सघिजे सही अच्छा सर जीअं तव्हां सखा IB जे अंदरि टीचिंग सां गॾोगॾु तव्हां एज़ अ डायरेक्टर बि कमु कयो पिया क्वालिटी एनहांसमेंट सेल जे अंदरि त इन सेल जो मक़सदु छा आहे या इन जो विजन छा आहे जी सुनिल थैंक यू सो मच क्वालिटी एनहांसमेंट सेल बेसिकली HEC जो
ईअं सम्झो त हुनजी हिकिड़ी सभु ऑफिसिस आहिनि हर यूनिवर्सिटीज़ में। जी जीअं ओरेक हिकिड़ी ऑफिस आहे ऐं क्वालिटी इनहांसमेंट ऑफिस आहे। यूनिवर्सिटी में पहिरियां चयो वेंदो त 3 ऑफिसिस आहिनि जेके यूनिवर्सिटी जी गवर्नेंस हलाइनि थियूं पियूं। हुन में वाइस चांसलर जी हिकिड़ी ऑफिस हूंदी आहे, डायरेक्टर ऑफ फाइनेंस हूंदो आहे ऐं रजिस्ट्रार हूंदो आहे। 3 ऑफिसिस यूनिवर्सिटियूं हलाईंदियूं आहिनि। 2006 खां पोइ इहो चयो वियो त क्वालिटी इनहांसमेंट सेल बि हिकिड़ी अहिड़ी ऑफिस आहे जेकी 4 चोथों थंबो इहो आहे यूनिवर्सिटी जो। सो तमामु हिकिड़ी इम्पोर्टेंट जेको आहे क्वालिटी इनहांसमेंट सेल जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जिन जो मैंडेट HEC ॿुधाए थी पई त जेके बि यूनिवर्सिटी में एक्टिविटीज़ थियनि थियूं एकेडमिक ऐं नॉन एकेडमिक, सही उन्हनि जी कंप्लायंस, उन्हनि जी इम्प्लीमेंटेशन जेको आहे इन ऑफिस जो कमु आहे त क्वालिटी एजुकेशन खे मेंटेन कजे ऐं उनजी एनहांसमेंट कजे। सो मुंहिंजो मक़सदु इहो बि आहे हिते थैंक्स टू अवर वाइस चांसलर साहब जंहिं ट्रस्ट कयो मूं ते ऐं इहा रिस्पॉन्सिबिलिटी ॾिनी, जंहिंमें सखर IB में इन हवाले सां कुझु कॉन्ट्रीब्यूट कयूं पिया। पूरो जेको मैंडेट आहे उहो सॼो HEC जो आहे। असां वटि उन जा JDs हूंदा आहिनि, उन जूं SOPs हूंदियूं आहिनि। उन में असां फीडबैक सिस्टम बि कंदा आहियूं, ॿारनि खां असां फीडबैक वठंदा आहियूं क्लास जे बारे में, सर्विसिस जे बारे में बि, ऐं कुझु शयूं असां करिकुलम जे बारे में कंदा आहियूं। जेके इम्प्लीमेंटेशन HEC जो कुझु रिक्वायरमेंट्स हूंदा आहिनि उहे असां इम्प्लीमेंट कराईंदा आहियूं। ऐं इंटरनेशनल रैंकिंग्स आहे, उन्हनि जा पैरामीटर्स असां ॾिसंदा आहियूं। त ऑफिस जो कमु इहो आहे त असां यूनिवर्सिटी जी जो क्वालिटी आहे उनखे इनहांस कयूं ऐं जिते यूनिवर्सिटी बीठी आहे उनखां अॻिते वधायूं। अॻिते वध क्वालिटी मेंटेन जी क्वालिटी मेंटेन करे उनखे इनहांस कजे। सो असांजी इहा रिस्पॉन्सिबिलिटी आहे। सही। सो जेका सखर IB यूनिवर्सिटी में रैंकिंग में अचे पई त हुन में तव्हांजो काफ़ी सारो हथु आहे सर। हा, इहो दलियल हिकिड़ो टीम वर्क आहे बेसिकली, छो त हिकिड़ी ऑफिस हिकिड़ो माण्हू कुझु बि नथो करे सघे। त असां हिकिड़ो 360 ते कमु था कयूं, जी सर जंहिंमें असां इहो माना ई सम्झो त हिकिड़ो चेन रिएक्शन आहे केमिस्ट्री में, जीअं असां चवंदा आहियूं त चेन रिएक्शन, कार्बन रिएक्शन जेके असां चवंदा आहियूं। त जेकॾहिं कार्बन रिएक्शन कॾहिं तॾहिं थी सघे थो जॾहिं कार्बन ऐं हाइड्रोजन पाण बि हुजनि त पोइ हिकिड़ो रिएक्शन करे सघूं था। त टीम वर्क बि ईअं ई आहे, जेकॾहिं असां सिंपल हिकिड़ो पियोन बि आहे ऐं सबऑर्डिनेट चऊं या लीडर चऊं या बॉस चऊं, सभई जेकॾहिं गॾिजी कमु कंदासीं त जेकी यूनिवर्सिटी जो जेको मिशन आहे विजन उनखे टच करे सघिजे थो। सो विदाउट टीम वर्क का बि शइ पॉसिबल कान्हे। का हिकिड़ो वॾो मक़सदु तॾहिं हासिलु करे सघूं था जॾहिं असां टीम वर्क ते ईमान रखूं ऐं गॾे कमु कयूं। हाँ सर बिल्कुलु। जे चवंदा आहिनि टीम वर्क्स मेक्स ड्रीम वर्क, ट्रू, त ईअं ई आहे। जी बिल्कुलु सही था चओ। सर नेक्स्ट क्वेश्चन असांजो तव्हां खां इहो आहे त वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जे हिसाब सां 2030 जो जेके मोस्ट डिमांडिंग स्किल्स आहिनि उहे सॉफ्ट स्किल्स आहिनि, उहे कॉग्निटिव स्किल्स आहिनि, जेके क्रिटिकल थिंकिंग थी वियो सर, प्रॉब्लम सॉल्विंग थी वियो, ऐं उन खां अलावा सर दुनिया जेका आहे उहा IQ खां EQ जी तरफ़ वञे पई। पर अहिड़े जदीद दौर जे अंदरि असां जेको स्लाइड कल्चर इस्तेमालु कयूं था, जीअं स्लाइड्स ते ई महदूद रहाए या जेको सर स्टूडेंट्स खे सिर्फ़ु स्लाइड्स ताईं महदूद रखणु, त इन कल्चर खां असां कॾहिं ॿाहिरि निकिरंदासीं या इन कल्चर खे असां कॾहिं ई डप करे सघूं था? तमामु इम्पोर्टेंट सवाल आहे ऐं इन जी ज़रूरत बि आहे इन सवाल जी। ऐं जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि या उहे इदारा जी जेके तालीम था ॾियनि पिया ऐं जिते ॿार उहा तालीम वठणु थो अचे, उनखे इहो लाज़मी सोचणु खपे त स्लाइड ठाहिणु कोई बि न आहे, न स्लाइड ठाहे बि सघिजे थी, कोई इशू न आहे, पर उन जे पोयां जेको मक़सदु छुपियल आहे उहो आहे तालीम ॾियणु ॿार खे। उहो ॿारु जेको आयो आहे 70 मिंट 50-75 मिंट या जेको कलाक खनि वेहे थो पियो क्लास में, उहा शइ खणी वञे थो या नथो खणी वञे, जेको उहो उस्ताद उहो इनकलकेट करणु चाहे थो, ॿार उहो खणी वञे थो नथो खणी वञे। स्किल जो ट्रांसफॉर्म हुजणु लाज़मी आहे। उहा जेकी शइ चाहियूं था त हीअ ॿार में उहा ॻाल्हि अचे त उहा इंश्योर करायूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां त उहा ॿार उहा जेको तालीम हासिलु करे सघियो आहे या उहा पॉइंट हासिलु करे चुको या सम्झी सघियो न सम्झी सघियो। दुनिया में मुख़्तलिफ़ सिस्टम्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सिस्टम बहितरीनु सिस्टम आहे OB सिस्टम, ऑब्जेक्ट बेस्ड एजुकेशन, जेको इन पासे ॾे जेको तव्हां सवाल कयो त क्रिटिकल थिंकिंग ॿार में अचे। उहे तव्हां में कॉग्निटिव हिकिड़ो डोमेन्स जा जेके सवालात आहिनि त जंहिंमें 3 क़िस्म जूं कॉग्निटिव लेवल्स आहिनि, साइकोमोटर आहे, ऐं उन में असां चऊं था त एथिकल वैल्यूज़ ऐं जेको अफेक्टिव डोमेन आहे ऐं कॉग्निटिव डोमेन आहे। 3 क़िस्म जी डोमेन्स आहिनि ब्लूम्स टेक्सोनॉमी में। सही सर। त उहे तॾहिं असीं थी सघंदियूं जॾहिं ऑब्जेक्ट बेस्ड एजुकेशन करायूं। उन जूं कुझु लेवल्स आहिनि। सो असांखे खपे त असां OB बेस्ड सिस्टम खे जेको आहे इम्प्रूव कयूं ऐं उनखे इम्प्लीमेंट कयूं, न के यूनिवर्सिटी लेवल ते पर स्कूल लेवल ते बि, जीअं SLOs आहिनि, सब्जेक्ट लर्निंग ऑब्जेक्टिव्स आहिनि, या CLOs आहिनि, कोर्स लर्निंग ऑब्जेक्टिव्स आहिनि। सही त उहे असां जॾहिं ऑब्जेक्टिव्स मीट न करे सघंदासीं
इंश्योर न कराए सघंदासीं त फिज़िक्स जो मां चवण थो चाहियां त कूलम्स लॉ ॿार खे सम्झ में अचे। सही और कूलम लॉ तॾहिं ॿार खे सम्झ में ईंदो जॾहिं असां चार्ज, जॾहिं असां जेको आहे कुझु मटीरियल्स पाण में मिलाए करे मेटल्स ऐं इंसुलेटर्स उनजो एक्सपेरिमेंट बाय हैंड करे न ॾेखारियूं त ॿार खे सम्झ में न ईंदो। मतलब थ्योरी खां प्रैक्टिकल जी तरफ़ अगरि जेसिताईं न वठी वेंदासीं त ॿार उन कंसेप्ट खे गेन न करे एग्ज़ैक्टली इहो ई असांजो ऑब्जेक्ट बेस्ड एजुकेशन आहे त कुझु ॿार में उहे स्किल्स ट्रांसफॉर्म थी सघनि त उहो ॿार उहो शइ खणी वञे। सो दुनिया इन कॉम्पिटेटिव इन वर्ल्ड में अची चुकी आहे जंहिं वटि ॿार वटि स्किल आहे त कंपनीज़ ऐं दुनिया जी यूनिवर्सिटीज़ उन ॿार खे ई चवनि थियूं त उहो असां वटि अचे सही सही ऐं उहो ई उन्हनि जूं जेको आहे पंहिंजो प्रिविलेजिस हासिल करे सघे। जेको असांखे skill आहे। जी जी असांखे खपे त असां क्रिटिकल थिंकिंग सां गॾो गॾु ब्लूम्स टेक्सोनॉमी खे इम्प्लीमेंट करायूं न कि यूनिवर्सिटी लेवल ते पर स्कूल लेवल ऐं कॉलेज लेवल ते बि। शुरू खां वठी हुननि खे असां हुननि सां आशना करायूं। जी करिकुलम शुड बी बेस्ड ऑन दीज ब्लूम्स टेक्सोनॉमी लेवल्स स्कूल कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ त पोइ असां ऑब्जेक्ट बेस्ड एजुकेशन करे सघूं था ऐं जेको चाहियूं था त 2030 जेको विजन आहे त उहो जेको आहे यूनाइटेड नेशंस जो यूनेस्को जो त असां ॿार में उहे नॉलेज ट्रांसफॉर्म अची वेंदी स्किल्स अची वेंदियूं त ॿार सुभाणे लाभाइतो थी सघे थो पंहिंजे कम्युनिटी जे लाइ न पंहिंजे मुल्क जे लाइ न बल्कि पूरी दुनिया जे लाइ। ऐं ब्लूम्स टेक्सोनॉमी हेल्प कंदी त ॿार जी लेवल जे हिसाब सां उनखे कहिड़े अंदाज़ में पढ़ाइण। जी एग्जैक्टली बिल्कुलु बिल्कुलु। सर ॿियो बि जेको असांजो क्वेश्चन आहे उहो इलाही प्रैक्टिकल आहे त जीअं असांजो हिकिड़ो ख़्वाबु त हूंदो आहे त असां ॿाहिरि मुल्क वञूं अब्रॉड स्टडी करणु वञूं पर असांजी नज़र में उहे प्रैक्टिकल चैलेंजिस न हूंदा आहिनि। जेको ॿारु हितां वेही ख़्वाबु ॾिसे थो त मां ॿाहिरि वञी करे पढ़ां उहो ॿिया मथियां चैलेंजिस त ॾिसंदो आहे पर प्रैक्टिकल जेके नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे कॾहिं बि ज़हन में न आणींदो आहे त उहे कहिड़ा कहिड़ा प्रैक्टिकल चैलेंजिस एज़ अ स्टूडेंट फेस करे सघजनि था ॿाहिरि वञी करे। जी सभ खां पहिरियां त कम्युनिकेशन छो त ॿार वटि जेको एजुकेशन आहे उहा जहिड़ी बि हासिलु करे आयो जीअं मां अॻु में ई चयो त उहा बुनियादी तौर ते जेकॾहिं बेसिक स्ट्रॉन्ग अथसि त ॿार कंहिं हिकिड़े फ्रेम ऑफ रेफरेंस में अची वेंदो त हाणे नेक्स्ट स्टेप खणे। कम्युनिकेशन स्किल्स ईमेल जो जेको लिखणु खदो ख़िताबत करणु कंहिं टीचर सां सो असां कॾहिं कॾहिं ॿार अहिड़ी ग़लती कंदा आहिनि त डियर सर लिखी छॾींदा आहिनि ऐं ईमेल करे स्टार्ट करे छॾींदा आहिनि बम्बार्डमेंट ऑफ ईमेल्स हूंदी आहिनि ऐं अटैचमेंट हूंदी आहे ऐं उन में कंटेंट ख़बर न आहे कहिड़ो कहिड़ो विझंदा आहिनि त असां वाट आर द प्रॉब्लम्स उहे बि एड करे छॾींदा आहिनि। सभ खां पहिरियां कम्युनिकेशन कीअं कजे कंहिं यूनिवर्सिटी जे कंहिं प्रोफेसर सां त उहे करण सां पहिरियां असां छा कंदा आहियूं त ॿार डायरेक्टली हिकिड़ो त ईमेल करे छॾींदा आहिनि पोइ रिस्पॉन्सिस न ईंदा आहिनि। रिस्पॉन्सिस जॾहिं न ईंदा आहिनि त पोइ ॿार फ्रस्ट्रेशन में अची वेंदो आहे पोइ ॿार छा कंदो आहे त मूंखे जवाबु नथो अचे पोइ पंहिंजी जेको हायर एजुकेशन हुनखे हासिलु करणी हुई उहा हासिलु न करे सघंदो आहे या एंट्रेंसिस अची वेंदा आहिनि पोइ शॉर्टकट्स जी तलाश में हूंदो आहे। पोइ जीअं ॾिसो था त हिते बेरोज़गारी वधंदी पई वञे ऐं कुझु वरी असांजा जेके स्टूडेंट आहिनि के चवंदा त यूरोप वञो ऐं अमरीका वञो या कोरिया साउथ जेको आहे चाइना जापान या मलेशिया या इहे जेके कंट्रीज़ आहिनि इटली हीअं बिना ग्लोबल विलेज थी चुकी आहे। इन्हनि पंहिंजा निज़ाम एस्टेब्लिश करे छॾिया आहिनि एबेट आहे AACSB आहे वर्ल्ड इंटरनेशनल एक्रेडिटेशन बॉडीज़ आहिनि OB सिस्टम इन्हनि इम्प्लीमेंट कयो आहे हर इदारनि हाणे उहे इदारा QS रैंकिंग में टाइम्स हायर एजुकेशन रैंकिंग में अची था वञनि। सो इहा हाणे ग्लोबल विलेज ते इहा का सवाल न आहे त असां चाइना पढ़णु वञूं त प्रॉब्लम आहे कोरिया पढ़णु वञूं त प्रॉब्लम आहे न यूरोप वञूं। सो सभ खां पहिरियां ॿार खे हिकु बुनियादी तालीम अचणु खपे उन में स्ट्रॉन्ग हुजे। सेकेंडली कम्युनिकेशन करे त कीअं करे पहिरियां उन प्रोफेसर जी वेबसाइट ते वञे त प्रोफेसर कहिड़े एरिया में कमु थो करे। कॾहिं कॾहिं ॿार बायोलॉजी जे टीचर खे हूंदो बैकग्राउंड इंजीनियरिंग हूंदा माइक्रोबायोलॉजी वारे टीचर खे ईमेल करे छॾींदा आहिनि प्रोफेसर खे आई एम इंटरेस्टेड इन योर PhD इन योर लैब सो काइंडली अलो मी एक्सेप्ट माई रिक्वेस्ट अहिड़े नमूने सां काफ़ी ईमेल असां ॾिसंदा हुआसीं। सो इहो माना हिकिड़ी ॿार खे पाण खे हुजणु खपे। चैलेंज उन लाइ इहो आहे त इंटरनेट आहे कम्युनिकेशन जो जेको आहे ज़रियो इंटरनेट ई आहे असां वटि उहा लैब्स में वञूं प्रोफेसर जी जेको आहे प्रोफाइल ते वञूं ऐं उन जा लैब में ॾिसूं कहिड़ा कमु थो करे प्रोफेसर कहिड़ी तहक़ीक़ पियो करे पोइ पंहिंजे एरिया सां मैच कयूं मैपिंग कयूं। सो उन खां पोइ ई असां जेको आहे ॿार जेको आहे न उनखे कम्युनिकेशन करे सघे थो थ्रू। सो इहो हिकिड़ो चैलेंज आहे कम्युनिकेशन सां जेको आहे हिकिड़ो ॿियो इहो आहे त असां में उहा स्किल बि कान्हे का ॿार में त उहा स्किल जेको आहे टेक्नोलॉजिकल स्किल हुजे या जीअं मां हाणे कम्युनिकेशन जी ॻाल्हि कई ॿियो एजुकेशनल स्किल एजुकेशनल स्किल मां सिर्फ़ु सर्टिफिकेट आहे पर इहा ख़बर न आहे मां जेके 40 कोर्सिस पढ़िया आहिनि 4 साल जी डिग्री में
उहे कोर्सिस कहिड़ा कहिड़ा आहिनि जी या अॼु उहे वैलिड बि आहिनि न वैलिड, मां हिन में कहिड़ा 3-4 कोर्सिस खणे ॿार उन ते फोकस करे ऐं उन खां पोइ ई जेको आहे शयुनि खे अॻिते वधाए प्रोसीड करे। सो हिकिड़ो इहो बि चैलेंज आहे। टियों, जॾहिं असां ॿार जेको पहुची थो वञे उन यूनिवर्सिटी में या उन कंट्री में, जी उते कल्चरल डिफरेंस अची वेंदो आहे। सो कॾहिं कॾहिं ॿार जेको असांजी जेको आहे सोसाइटी आहे उहा हिकिड़ा असां हिकिड़ो गॾु जॉइंट फैमिली सिस्टम आहे जिते अम्मा बाबा जेको आहे भेनरूं कमु करण वारा आहिनि ऐं असां घर में अची वेही था रहूं। पर हुते ॿाहिरि दुनिया में तव्हां पंहिंजो पाण कुक कंदा आहियो, पाण ग्रोसरी पाण वठंदव, तव्हांखे क्लोथिंग पाण करणी पवंदी। सो हर ईच एंड एवरीथिंग एवरीवन हैज़ टू डू हिम और हर सेल्फ। हिकु त इहो पाण खे करिणो पवंदो आहे। उते कंफर्टेबिलिटी अची वेंदी आहे त माना पैसा हूंदा आहिनि, मिसाल ॻाल्हि केतिरा बि मिलनि, $1000 थो मिले त उन में रेंट ॾियणो आहे, तव्हांखे पंहिंजा शयूं बि करणियूं आहिनि, त इहे माना सिखणु खपनि, इहे बि शयूं अचणु खपनि। कॾहिं कॾहिं ॿार मां ॾिठो त कोरिया में मां जेको ॾिठो त काफ़ी पाकिस्तानी PhD छॾे आया बिकॉज़ ऑफ द स्ट्रेस छा, चऊं प्रोफेसर चए थो सुबुह जो 9 बजे पहुच ऐं शाम जो जेको आहे 6 बजे ताईं लैब में वेठो हुजे। बाबा तव्हां आया ई मास्टर्स PhD करणु आयो, रिसर्च तहक़ीक़ करणु आयो, तव्हांखे लैब में कमु करणु खपे ऐं स्किल तॾहिं ईंदी, ट्रांसफॉर्म या स्ट्रेंथ तॾहिं थी सघंदी जॾहिं तव्हां वधीक टाइम ॾींदा ऐं ॿियो कमु न करे कुकिंग न करे सघंदा आहिनि। ऐं हिकिड़ी असां सिंधी माण्हू आहियूं चवंदा आहियूं होम सिकनेस थी पई आहे। जी ऐं जेकॾहिं को माण्हू लाड़काणे खां ॾोकिरी विधो चए थो मां परदेस में अची वियो आहियां। सो इहे बि शयूं आहिनि त असां होम सिकनेस जे करे ऐं पेरेंट्स खे एक्सेप्ट न एक्सेप्ट न त इहे कुझु चैलेंजिस आहिनि जिते माना ओवरकम करणु खपे। एजुकेशन सां गॾोगॾु जेके सॉफ्ट स्किल्स आहिनि इहे बि सिखणु खपनि। इहे एतिरा इम्पोर्टेंट जेतिरी एजुकेशन इम्पोर्टेंट आहे। सो कुझु इहे चैलेंजिस आहिनि जिते ओवरकम करणु खपे कंहिं बि ॿार खे बिफोर गोइंग टू एब्रॉड। ऐं अगरि सिर्फ़ु असां खाली ईमेल कयूं था, लेटर वग़ैरह लिखूं था, त उन खां अॻु में बि असांखे हुन ते होमवर्क करणु घुरिजे, जॾहिं असां कयूं था, जंहिंसां कम्युनिकेट थियूं था, उन जे बारे में असांखे ख़बर हुजे, उन खां बाद ई असां अॻिते मूव कयूं, ईअं असांखे अपॉर्चुनिटीज़ घणे खां घणियूं मिली सघनि। जी जी सर, पोइ तव्हांजे ख़्याल में जेके कॉग्निटिव स्किल्स आहिनि या सॉफ्ट स्किल्स आहिनि, तव्हां नथा सम्झो त इहे असांजे कोर्सिस जे अंदरि इंक्लूड पिया वञनि त जीअं ॿारनि खे अॻिते हली ओतिरी दुश्वारी न थिए जेतिरी मतिलबु उन्हनि खे नाआशनाई में थिए थी। 100% एग्रीड सुनेरा, बिल्कुलु मां अॻु में बि चयो त इहे सिर्फ़ु यूनिवर्सिटीज़ में कुझु कोर्सिस आहिनि, कम्युनिकेशन एंड प्रेज़ेंटेशन स्किल्स, मुख़्तलिफ़ एंटरप्रेन्योरशिप जेको आहे, कुझु मार्केटिंग जा, कुझु OB सिस्टम ऑर्गेनाइज़ेशन बिहेवियर, कुझु कोर्सिस आहिनि। पर ॿार इहो 4 साल में अची थो पढ़े, कंहिं प्रोग्राम में 1-2 कोर्स थो पढ़े। त इहो जीअं मां चयो त यूनिवर्सिटीज़ में OB सिस्टम त आहे, पर असांखे स्कूल ऐं कॉलेज लेवल खां स्टार्ट खपे। 4 साल मां चयो इहे इम्पोर्टेंट आहे। ऐं 4 साल माना ईअं सम्झो त जीअं माना संधाड़ आहे, उन ते जेकॾहिं गरम लोहो हूंदो उन ते असां जेको आहे हैमर हथोड़ो हणंदा रहंदासीं त उनखे शेप करे सघूं था। 4 साल ॿार खे रीशेप करिणो आहे। सो इन 4 साल ते जेकॾहिं ॿार ते असां गॾोगॾु पेरेंट्स बि कमु कनि, इदारा कमु कनि ऐं ख़ुदि ॿार बि कमु करे त पोइ हिकिड़ो सुठी शेप अची सघंदी कंहिं ॿार जी ऐं दुनिया में सुठे नमूने सां हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो ग्लोबल सिटीज़न थी सघे थो, जेको सॼी दुनिया जे लाइ लाभायतो ऐं करायतो थी सघे थो। असांखे खपे ऐं गवर्नमेंट खे बि खपे त इहे जेकी करिकुलम आहिनि जेके असांजे स्कूल ऐं कॉलेजिस जा, उन में OB सिस्टम बेस्ड ऐं पेडोगॉजी बेस्ड जेको आहे क्वेश्चन्स ऐं सिलेबस खे जेको एड कयो वञे, करिकुलम खे एड कयो वञे त जीअं ॿार इहे कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल्स जेको स्कूल ऐं कॉलेज खां ई सिखी वठनि। असांजे मुआशरे जो इहो बि हिकिड़ो फिलहाल आहे त असां वटि उहे कम्युनिकेशन स्किल्स न आहिनि, त तंहिंजे करे असां जेको इरिटेशन ऐं जेको प्रॉब्लम्स अची वेंदा आहिनि ऐं असां जेको आहे उहो पंहिंजी जेकी शइ चवणु चाहींदा आहियूं उहा न चई सघंदा आहियूं। तमामु घणी इम्पोर्टेंट आहे स्किल। स्किल मां चवंदुमि त हिकिड़ो जीअं बदन आहे, इहो तव्हांजी एजुकेशन आहे, तव्हां डिग्री आहे, जेकॾहिं रूह ज़िंदा करिणो आहे त पोइ तव्हांखे स्किल खे तव्हांखे ज़िंदा करिणो आहे। रूह जेको आहे कंहिं बि एजुकेशन पर्सन जो उनजो जेको रूह आहे उहा कम्युनिकेशन आहे। दिल्ली जो बि कोल आहे, इंसान पंहिंजी ज़बान जे पोयां लिकियलु आहे, ॻाल्हाईंदो त पोइ ख़बर पइजी वेंदी त हिन में केतिरो वज़न आहे। सो ॻाल्हाइण मां मुराद इहा आहे त कम्युनिकेशन स्किल ऐं सॉफ्ट स्किल्स असांखे बहितर करणु खपनि। ऐं सर, जीअं तव्हां चयो त फर्स्ट ईयर इंटर ताईं जेके 4 साल आहिनि उहे तमामु घणा ज़रूरी आहिनि, उहे बेस्ट अंदाज़ में यूटिलाइज़ करणु घुरिजे। अगरि कुझु अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि जिन जो इहे जेके 4 साल आहिनि उन्हनि में गैप अची वियो आहे, हू उन्हनि खे सही तरीक़े सां स्टडी न करे सघियो आहे कुझु शयुनि जे करे, त अॻिते हली हू मतिलबु छा अहिड़ियूं स्ट्रेटजीज़ अपनाए जो उन्हनि जो उहो गैप फिल करे सघे? जी, तमामु बहितरीनु हिकिड़ो सुवालु आहे इहो। काफ़ी मां एग्ज़ाम्पल्स ॾिठा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में। उहे ॿार जेके 4 साल जीअं माना न पढ़ी सघिया सही तरीक़े सां,
पोइ ॾिठोसीं त उहे एजुकेशन में तमामु पोइ पइजी विया, पर कुझु स्टूडेंट मां अहिड़ा बि ॾिठा शागिर्द जेके न बि पढ़िया पर हुन रिकवर कयो आहे। ऐं हुन जीअं मां चयो 3-4 कोर्सिस आहिनि जेके तव्हांखे लाज़िमी अचणु खपनि। सभई कोर्सिस न पढ़ो, कोई मसइलो न आहे, कम अज़ कम रियाज़ी अचणु खपे। मैथमेटिक्स इज़ द फाउंडेशन ऑफ एवरी सब्जेक्ट। बायोलॉजी जी बि मैथमेटिक्स जेको आहे न फाउंडेशन आहे। मां हीअं चवंदुमि त जीअं आइंस्टाइन बि मशहूरु आहे त अलाह साईं जॾहिं काइनात खे ठाहे पियो त जेको आहे रियाज़ी सां गॾु ठाहियो आहे। अलाह साईं जेकी पूरी काइनात ठाही आहे उहा रियाज़त मैथमेटिक्स यूज़ कयल आहे। ऑफकोर्स मैथमेटिक्स इस्तेमालु कयल आहे त हर फील्ड में मैथमेटिक्स आहे। पोइ 3-4 कोर्सिस खणे, मैथ खणे, अंग्रेज़ी खे बहितर करे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे पंहिंजो फिज़िक्स बहितर करे। छो फिज़िक्स असांजे माशरे में जेके शयूं ॾिसूं था उहो फिज़िकल वर्ड आहे, उहा सम्झ में तॾहिं ईंदी जॾहिं असांखे फिज़िक्स पढ़ूं। फिज़िक्स आहे, रियाज़ी आहे, अंग्रेज़ी आहे, कुझु असांजा जेके एथिकल जा कोर्सिस आहिनि उहे अचणु खपनि त जीअं असां 4-5 कोर्सिस खे रिवाइज़ करे आई गेस उहो जेको 4 साल जो गैप आहे उहो कवर करे सघिजे थो। मतिलबु अहिड़ा कुझु कोर्सिस मतिलबु स्टूडेंट जेको आहे उहो रिकवर करे सही तरीक़े सां पढ़े त जेके मतिलबु अॻिते हली घणे खां घणा लिंक थींदा, जी जी उहे अगरि स्टूडेंट सही सां कवर करे वञे थो त हुन जो जेको गैप आहे उहो फिल थी सघे। जी जी उहो लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर बि आहे त वखुर सो विहाए जो पए पुराणो न थिए। इल्मु त जेतिरो खपाइबो ओतिरो पुराणो थींदो ई कान। इहो न चइजो जो वञे त हाणे मां अणपूर सिखी छॾियो आहे, फ्रैक्शन सिखी छॾी आहे त हाणे मां सिखी छॾी आहे। कॾहिं कॾहिं 3 सॼा 5 भाङे 7। हाणे कॾहिं कॾहिं असां बि परेशान थींदा त 1 साल कीअं कजे मिसाल खां। सो प्रैक्टिस हर माण्हू जेकॾहिं कंदो रहंदो त शयूं नयूं नयूं खुलंदियूं, नवां पेचरा खुलंदा। त इन कोर्सिस ते जेको फोकस करे ऐं इहा फाउंडेशन खे स्ट्रॉन्ग कंदो रहे त पोइ कवर करणु को मसइलो न आहे। सभई जेके गैप्स आहिनि उहे कवर थी वेंदा। ऐं जीअं सताव त कैमरा चयो त दरवाज़ा हमेशह खुला रखणु घुरिजनि। मतिलबु कॾहिं बि ईअं न आहे त मां इहे पढ़ी आहे त या इते ई मुंहिंजी पूरी थी वई आहे, मूंखे सॼी अची वई आहे, पर हमेशह सिखण जे लाइ मतिलबु हुनखे वेलकम करणु घुरिजे। जी जी मां हिनखे रिलेट कंदो आहियां त अलाह साईं जेकॾहिं को गुनाहगार आहे अलाह साईं चवंदो त मुंहिंजे दरवाज़ा तौबनि जे लाइ खुलियल आहिनि। अहिड़े नमूने सां मां चवंदो आहियां त जेको आहे इंसान पंहिंजे दरवाज़ा खोले सघे, खोले रखे त दुनिया में हर शइ सिखण लाइ बेताब रहे। जेके शइ माना जेको चवां थो त मूंखे अची वई आहे, सम्झ में अची वई आहे त हाणे फुल स्टॉप ज़िंदगी में न आहे। इहा लॉन्ग लाइफ लर्निंग आहे। दरवाज़ा खुलियल हुजणु खपनि, सिखण जो अमल जारी रहे त पोइ असां कंहिं मंज़िल ते पहुची सघूं था। इनखे स्टॉप न करणु खपे, हर न्यू लर्निंग खे वेलकम करणु। यस ट्रू। सो इन द लास्ट सर तव्हां असांजे नाज़रीन खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा जेके बि तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि? थैंक यू सुनेरा। सिंध थॉट्स जो मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। काफ़ी व्यूअर्स आहिनि सिंध थॉट्स में ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़्यादातर नौजवान ई था ॿुधनि पिया हिनखे। ऐं हीअ प्रोग्राम बि कावशूं जेके दोस्त कनि था पिया हीअ तव्हांजे लाइ था कावशूं कनि त कुझु शयूं तव्हांजे लाइ एंथ्यूज़म रहे ऐं तव्हां कुझु शयूं सिखी सघो या कुझु माण्हुनि जे जेके एक्सपीरियंसिस आहिनि उन मां कुझु न कुझु सबक़ु हासिलु करे सघिजे लेसन त जीअं अॻिते वधिजे। मुंहिंजी नज़र में जीअं मां अॻु में बि चयो, रिपीट थो कयां मां उहा शइ त 4 साल ज़िंदगी जा जेके स्कूल जा आहिनि कॉलेज जा, महिरबानी करे इहे तव्हां फोकस रहो इन्हनि 4 सालनि ते। हिन में न गुरबत जो मसइलो आहे, न कोई जेको आहे बैकग्राउंड जो मसइलो आहे या बैकवर्ड तव्हां अम्बल बैकवर्ड खां था अचो। सबक.com जीअं मां ॿुधायो, खान अकेडमी आहे, मुख़्तलिफ़ कोर्सिस आहिनि जेको प्लेटफॉर्म्स आहिनि जिते तव्हां कोर्सिस खे जेको आहे तव्हां पढ़ी सघो था बेहतर तरीक़े सां ऐं तव्हांजा कॉन्सेप्ट्स क्लियर करे सघो था। दुनिया ग्लोबल विलेज आहे ऐं हिते कोई बि साइलोज़ में कान्हे को। जेतिरो तव्हां स्किल कंदव सिखंदव ओतिरो तव्हां जेको आहे अॻिते वधी सघो था। बाक़ी कुझु प्लेटफॉर्म्स आहिनि डायरेक्टली तव्हां उते वञी करे कीअं कम्युनिकेट कजे, स्कॉलरशिप्स कीअं हासिलु करे सघिजे थी ऐं उहे तरीक़ा बि सिखणु खपनि। काफ़ी प्लेटफॉर्म्स आहिनि, कंहिं ॿिए व्लॉग में या किथे इंटरव्यू में पाण इहा बि डिस्क्लोज़ करे सघूं था त इहो अकेडमिक राइटिंग कजे कीअं। असां हिकिड़े टीचर खे स्कॉलरशिप लाइ प्रोफेसर खे असां लिखूं था पिया लेटर त उहो कीअं लिखिजे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं इम्पोर्टेंट आहिनि ऐं उन जा कहिड़ा SOPs आहिनि। त इनशाला उहो नेक्स्ट अमल आहे। पर स्कूल ऐं कॉलेज जे ॿारनि जे लाइ मुंहिंजे लाइ इहो ई पैगाम आहे त हू पंहिंजे 4 साल जी ज़िंदगी जा जेके 4 साल पढ़नि था पिया 9th 10th ऐं फस्ट ईयर इंटर, उहो उन ते ॾाढो फोकस कनि ऐं इहे 4 साल तव्हांजी फ्यूचर खे रिशेप था कनि। सो आई होप जेको आहे तव्हां हिन ते अमल बि कंदा ऐं इनशाला पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजी पेरेंट्स जी, पंहिंजे माशरे जी ऐं पंहिंजे मुल्क जी जेको तब्दीली करे सघो था, उनजी जेको आहे तरक़ी करे में हथ बणाए सघो था। महिरबानी। यकीनन तव्हां असांजे लाइ अॼु जी हीअ गुफ़्तगू तमामु घणी काराइती रही हूंदी। वरी मिलंदासीं हिकु नए कॉल ऑफ इल्ड सां।
तेसिताईं गॾु हुजो सिंधी थॉट्स सां। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।